नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अवां खे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं। खेप्रो नेब जो असिस्टेंट कमिश्नर ऑफिस ते छापो रिकॉर्ड जी छंडछाण मुखी फर्स्ट लिंक केनाल जे कम में थियल करप्शन जी शिकायत ते छापो हयो वियो। नेब टीम सखर असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल समद आराई जी अॻवानी में असिस्टेंट कमिश्नर खेप्रो ऑफिस ते छापो हयो आहे, जंहिं में मुखी फर्स्ट लिंक केनाल जी फील्ड 2 में हिकु ज़मींदार 3.5 एकड़ ज़मीन आहे 6.5 करोड़ ॾियण वारे मामले जी जांच लाइ सरज़मीन ते पहुती आहे ऐं मुखी फर्श केनाल जो कम 16/4/2008 में शुरू थियो हो ऐं वर्ल्ड बैंक पारां थर स्कूल नारा केनाल जा वर वकोड़ कढण ऐं पाणी पहुचाइण लाइ हीअ स्कीम ॾिनी वई हुई, जंहिंजे फंड में इहा रक़म आयल हुई। अॻूणे असिस्टेंट कमिश्नर खेप्रो मुख्तियार कर खेप्रो क्लार्कनि समेत इन अमले पारां ज़मींदारनि खे एवार्डनि जी मुत में वरी तइदाद में रक़म ॾेई करप्शन करण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठाणा मोहम्मद अकरम पारां अहिड़ी दरख़्वास्त 12/6/2020 ते ॾिनी वई हुई, जंहिंजी इंक्वायरी मुक़ामी तौर ज़िले ऑफिसर न कई हुई। उन ते हिन वरी नेब में दरख़्वास्त ॾिनी आहे, जंहिं ते अॼु इहा टीम आई आहे, जंहिं छापो हणी रिकॉर्ड पंहिंजी तेविल में वठी छॾियो आहे ऐं नारा केनाल वारी सरज़मीन जे जाइज़े लाइ पहुतल आहे ऐं नारा केनाल जे कम में सिर्फ़ 3.5 एकड़ ज़मीन में 6.5 करोड़ जी करप्शन थी आहे त ॻोठाणनि मूजिब 30 एकड़ ज़मीन में अरबें रुपयनि जी करप्शन थी हूंदी, जंहिंजे मामले जी जांच कई वञे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अवां खे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं। खेप्रो नेब जो असिस्टेंट कमिश्नर ऑफिस ते छापो रिकॉर्ड जी छंडछाण मुखी फर्स्ट लिंक केनाल जे कम में थियल करप्शन जी शिकायत ते छापो हयो वियो। नेब टीम सखर असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल समद आराई जी अॻवानी में असिस्टेंट कमिश्नर खेप्रो ऑफिस ते छापो हयो आहे, जंहिं में मुखी फर्श लिंक केनाल जी फील्ड 2 में हिकु ज़मींदार 3.5 एकड़ ज़मीन आहे 6.5 करोड़ ॾियण वारे मामले जी जांच लाइ सरज़मीन ते पहुती आहे ऐं मुखी फर्श केनाल जो कम 16/4/2008 में शुरू थियो हो ऐं वर्ल्ड बैंक पारां थर स्कूल नारा केनाल जा वर वकोड़ कढण ऐं पाणी पहुचाइण लाइ हीअ स्कीम ॾिनी वई हुई, जंहिंजे फंड में इहा रक़म आयल हुई। अॻूणे असिस्टेंट कमिश्नर खेप्रो मुख्तियार कर खेप्रो क्लार्कनि समेत इन अमले पारां ज़मींदारनि खे एवार्डनि जी मुत में वरी तइदाद में रक़म ॾेई करप्शन करण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठाणा मोहम्मद अकरम पारां अहिड़ी दरख़्वास्त 12/6/2020 ते ॾिनी वई हुई, जंहिंजी इंक्वायरी मुक़ामी तौर ज़िले ऑफिसर न कई हुई। उन ते हिन वरी नेब में दरख़्वास्त ॾिनी आहे, जंहिं ते अॼु इहा टीम आई आहे, जंहिं छापो हणी रिकॉर्ड पंहिंजी तेविल में वठी छॾियो आहे ऐं नारा केनाल वारी सरज़मीन जे जाइज़े लाइ पहुतल आहे ऐं नारा केनाल जे कम में सिर्फ़ 3.5 एकड़ ज़मीन में 6.5 करोड़ जी करप्शन थी आहे त ॻोठाणनि मूजिब 30 एकड़ ज़मीन में अरबें रुपयनि जी करप्शन थी हूंदी, जंहिंजे मामले जी जांच कई वञे।